जी बिल्कुल, हम इस वक्त मौजूद हैं गड़ी खैरों में। यहाँ पर 1 दिसंबर सिंधी सकाफ़त का दिन इंतहाई जोश व जज्बे के साथ मनाया जा रहा है। इस हवाले से हमारे साथ रैली के शुरा भी मौजूद हैं, हम उनसे भी जानेंगे उनका क्या कहना है इस हवाले से। सिंध जियां अॼु कराची खां कश्मीर ऐं कश्मीर खां केटी बंदर ताईं जेको सॼी सिंध में सकाफ़ती ॼाण मल्हाइजे पियो। अॼु गड़ी खेरे में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पुठिते पिल हिकिड़ो इलाइक़ो पसमंदर ते पिल इलाइक़े में क़ौमी अवामी तहरीक हिकु सकाफ़त रैली कढी मैसेज ॾिनो आहे सिंध जे शऊर खे त क़ौमी अवामी तहरीक सिंध जे ॿिनि ज़िलनि जी तव्हां सां गॾु आहे। क़ौमी अवामी तहरीक सिंध ते को बि वार बर्दाश्त न कंदी। सिंध जी सकाफ़त में शुमार थिए थो त पंहिंजे वतन, पंहिंजे दंगनि, पंहिंजे नंगनि जो पंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं ऐं पंहिंजे सिंधु जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंधु दरिया ते जेके तव्हां 6 कैनाल ठहनि पिया, हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। अॼु जेका हीअ रैली आहे नंढड़नि ॿारनि सां शहर जे शऊर सां गॾिजी करे क़ौमी अवामी तहरीक इहो मैसेज ॾिनो आहे त असीं सिंध बचाइण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। त पूरी दुनिया जीअं अॼु गड़ी खेरे में क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां हर साल या हिन साल भी एकता जो प्रोग्राम असां कयो आहे। असीं अॼु हिन एकता जे प्रोग्राम जे मौक़े ते पूरी दुनिया जे जेको आहे ॿाहिरि मुल्कनि खे मैसेज था ॾियणु चाहियूं त हीअ सिंध उहा सिंध आहे जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भटाई सरकार जहिड़ी जेको आहे दरगाहियूं ऐं असांजा हिते सूफ़ी दरगाहियूं आहिनि। ऐं अॼोके ॾींहं ते असां वधि में वधि जेको आहे इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त जेके सिंध ते वहदत ते वार पियो थिए सिंधु दरिया जी सूरत में, इन जे ख़िलाफ़ु असीं अॼु इहो पैगाम भी ॾियणु चाहियूं था त हीअ कैनाल असांखे न अॼु मंज़ूर आहिनि न सुभाणे मंज़ूर थींदा। जी बिल्कुल, आपने यहाँ पर रैली के शुरा का मौक़िफ़ सुना है। उनका कहना है कि सिंधी सकाफ़त का दिन हम इंतहाई जोश और जज्बे के साथ मना रहे हैं। यहाँ पर उन्होंने हुकूमत से ये मुतालबा किया है कि जो सिंध के दरिया के ऊपर जो 6 कैनाल हुकूमत ने मंजूर किए हैं उनका भी यहाँ के जो अवाम ने शदीद अल्फाज में मज़म्मत की है। इस हवाले से उन्होंने मुतालबा किया है कि इस कैनाल को रद्द करके सिंध के अवाम के साथ इंसाफ किया जाए। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गड़ी खैरो।